अस्सलाम वालेकुम। मैं मनशीदी मिठवर वाला मौजू क़लाम। अल्लाह الرحمان الرحيم रब क़रीम قادر जी قدرت सां असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अॼु त जिते असीं आज़ाद इंसान रहूं था उते बिना कंहिं एवज़ मुआवज़े जे, बिना कंहिं राजुल वक़्तु पैसनि रुपयनि जे, बिना कंहिं महिनत करण जे असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अल्लाह الرحمان الرحيم रब क़रीम قادر जी قدرت सां असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अॼु त जिते असीं आज़ाद इंसान रहूं था उते बिना कंहिं एवज़ मुआवज़े जे, बिना कंहिं राजुल वक़्तु पैसनि रुपयनि जे, बिना कंहिं महिनत करण जे असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। ऊन्हारो हुजे या सियारो हुजे, सरह हुजे या बहार हुजे, ऊन्हारो हुजे या सियारो हुजे, सरह हुजे या बहार हुजे, कहिड़ी बि मुद मौसम हुजे असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अल्लाह الرحمان الرحيم रब क़रीम قادر जी قدرت सां असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अॼु जिते असीं आज़ाद इंसान रहूं था उते बिना कंहिं एवज़ मुआवज़े जे, बिना कंहिं राजुल वक़्तु पैसनि रुपयनि जे, बिना कंहिं महिनत करण जे असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। सिज जे ज़रिए ॾींहं जो उस, सिज जे ज़रिए ॾींहं जो उस असांखे मुफ़्त में मिलंदी आहे। अल्लाह الرحمان الرحيم रब क़रीम قادر जे قدرت सां असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अॼु जिते असीं आज़ाद इंसान रहूं था उते बिना कंहिं एवज़ मुआवज़े जे, बिना कंहिं राजुल वक़्तु पैसनि रुपयनि जे, बिना कंहिं महिनत करण जे असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। चंड जे ज़रिए चंड जी राति जो चांडोकी या सहाई, चंड जे ज़रिए राति जो चांडोकी या सहाई असांखे मुफ़्त में मिलंदी आहे। अल्लाह الرحمان الرحيم रब क़रीम قادر जी قدرت सां असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अॼु त जिते असीं आज़ाद इंसान रहूं था उते बिना कंहिं एवज़ मुआवज़े जे, बिना कंहिं राजुल वक़्तु पैसनि रुपयनि जे, बिना कंहिं महिनत करण जे असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। ककरनि जे ज़रिए राति हुजे या ॾींहुं जॾहिं वसंदो आहे मींहुं, ककरनि जे ज़रिए राति हुजे या ॾींहुं जॾहिं वसंदो आहे मींहुं असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अल्लाह الرحمان الرحيم रब क़रीम قادر जे قدرت सां असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अॼु त जिते असीं आज़ाद इंसान रहूं था उते बिना कंहिं एवज़ मुआवज़े जे, बिना कंहिं राजुल वक़्तु पैसनि रुपयनि जे, बिना कंहिं महिनत करण जे असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। रिश्तनि में माउ पीउ नानाण ॾाॾाण जो, रिश्तनि में माउ पीउ नानाण ॾाॾाण जो इहो रिश्तो असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अल्लाह الرحمان الرحيم रब क़रीम قادر जी قدرت सां असांखे मुफ़्त में मिलंदो आहे। अॼु त जिते असीं आज़ाद इंसान रहूं था उते बिना कंहिं एवज़ मुआवज़े जे, बिना कंहिं राजुल वक़्तु पैसनि रुपयनि जे, बिना कंहिं महिनत करण जे असांखे मुफ़्त में मिलंदो आहे।